नाज़रीन, उडेरो लाल भरसा ॻोठ उस्मान खोसो जे रहवासियुनि पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था गुल मोहम्मद हिंगोरो जी हीअ रिपोर्ट। असां इन वक्त मौजूद आहियूं उडेरो लाल ॻोठ मोहम्मद उस्मान खोसे में, जिथे पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणा सरापा एहतिजाज आहिनि। उन हवाले सां मेहरान टीवीअ सां पंहिंजा वीचार कहिड़ी रीति था वठनि, अचो त खान मालूम करे। हाणे वक़्त खां वठी मुक़ररु थियल आहे हिन वीचारनि ग़रीबनि खे मिसकिन खे धंधे पुरे सां वियल हो, ओचितो हिनखे धकु हणी हिनखे मज़ूर करे विझो। हाणे पोड़ो मुड़ुसु पीउ हुनजो जेको मज़ूर कमाईंदड़ हो मज़ूर करे छॾियऊं। हाणे हिन जो एहतिजाज आहे त हिनखे पूरी हटायो वञे ऐं असांखां इंसाफ़ कयो वञे, हिन ग़रीबनि मिसकिननि सां इंसाफ़ कयो वञे। असांजे मूंखे राह गुनाह धकु कयूं ऐं मोबाइल गाॾी पोयां आहियूं एक्सीडेंट कयो ऐं एक्सीडेंट करे वरी गोॾे में धकु हया अथनि, गोॾो निकिरी वियो आहे। मज़ूर माण्हू आहे, 4-5 उन जा बच्चा आहिनि, बेरोज़गार थी वेठो आहे। हीउ चाचो आहे मुंहिंजो पोड़ो, हीउ बि बेरोज़गार आहे। इन जे हवाले सां असां एहतियात करे रहिया आहियूं त इन SHO खे हटायो हितां फौरी हींअर। नाइंसाफ़ी थियो, ही मज़ूर माण्हू जॾो करे छॾियऊं SHO उडेरो लाल विलेज, उन हटाए सघूं था। असांजे भारती जान अस्पताल में आहे, नंढड़ा नंढड़ा बच्चा आहिनि, बेरोज़गार थी वियो ही पोड़ो पीउ। उन जे लाइ असांखे इंसाफ़ खपे। SSP मटेरी खे असां इतला कयूं, SHO खे हटाए सघे। जी नाज़रीन, तव्हां ॻोठाणे जूं ॻाल्हियूं ॿुधो। हिननि जो चवणु आहे त पुलिस जेका आहे उडेरो लाल विलेज बहादुर जमाली असांजे हमरा खे जेको ज़ख़्मी कयो आहे, उन हवाले सां ही एहतिजाज करे रहिया आहिनि ऐं आला इख़्तियारनि खां हिननि मुतालबो कयो आहे त फौरी तौर हिनखे हटाए करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन सिजाद अली सां गॾु गुल मोहम्मद हिंगोरो, मेहरान टीवी, उडेरो।